अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त अॼु साइट एरिया कोटली ज़िला जामशोरो में लगातार 15-16 कलाकनि खां बरसाति जारी आहे ऐं ज़िले जामशोरे जो पेरिस बणियल इलाइक़ो साइड एरिया कोटली बबर स्टाफ ख़ुदा जी बस्ती ऐं हे उन जो ॾेख आहे जेको आहे सो साइड एरिया बबर स्टाफ ऐं ख़ुदा जी बस्ती वारे विच वारो कब्रिस्तान। तव्हां ॾिसी सघो था त क़बरूं जेके आहिनि से बिल्कुलु पाणीअ में ॿुॾल नज़र अची रहियूं आहिनि ऐं जेको आहे सो हितां जी करोड़े रुपया बजट हिन क़ब्रिस्तान जे बि कमु न अची सघी। हितां जी म्यूनिसिपल बिल्कुलु बि नाकारा बणियल आहे ऐं कंहिं बि तरीक़े सां कंहिं बि जेको आहे सो सिस्टम सां हिन साइड एरिया ते हिन क़ब्रिस्तान खे त छॾियो पर पूरी इलाइक़े खे न बचाए सघी। पर असांजो जेको आहे सो हितां जो जेके बि असांजा हिते प्यारा दफ़नायल आहिनि असांजे हिन इलाइक़े जा माण्हुनि जा, सो पंहिंजनि प्यारनि खे पंहिंजनि प्यारनि जी क़बरुनि खे ॾिसी करे बिल्कुलु अफ़सोस ज़दा थी विया आहिनि ऐं सोचण ते मजबूर थी विया आहिनि त आख़िर कजे त छा कजे। करोड़े रुपयनि जी बजट आहे जेको आहे सो तालके ज़िले जामशोरे तालके कोटलीअ जी, लेकिन हिन क़ब्रिस्तान जे कमु न अची सघी ऐं असांजा चूंडियल नुमाइंदा चवनि था त असां पूरी साइड एरिया खे पेरिस बणाए छॾियो आहे। माशाल्लाह ही पेरिस जो ॾेख आहे ऐं जेको आहे सो हिन पेरिस खे तव्हां बि ॾिसो ऐं हिन मां जेको आहे सो लुत्फ़ अंदोज़ थियो त हिननि जी पेरिस बणियल साइड एरिया कोटली। सलाम आहे असांजे चूंडियल नुमाइंदनि खे जन बाक़ाइदगी सां जेको आहे सो हिन पेरिस खे पेरिस बणाइण में वॾी उन्हनि हिम्मत ऐं जेको आहे सो जिदोजहद कई आहे, जेके असांजे हिन मक़ामी क़ब्रिस्तान खे बि बचाइण में बिल्कुलु मुकमल तौरु नाकाम रहिया आहिनि। सलाम पेश था कयूं उन्हनि खे ऐं जेको असांजा मक़ामी माण्हू हितां जा पंहिंजनि प्यारनि जी हिननि मज़ारुनि क़बरुनि खे ॾिसी करे तमामु अफ़सोस ज़दा थी विया आहिनि त आख़िर छा कजे। इंतिहाई ऐं जेको आहे सो ॾुख जो इज़हार कजे थो ऐं अलाए केतिरियूं जेको आहे सो क़बरूं हिते बिल्कुलु बि टुटी ऐं जेको आहे सो ॿ अध थी वियूं आहिनि, उन्हनि में पाणी अंदरि दाख़िल थी वियो आहे। छा कजे, अंदरि नथो वञी सघां न त मां अव्हांखे अंदरि वञी करे ॾेखारियां त हीउ तमामु वॾो क़ब्रिस्तान ऐं तमामु पुराणो क़दीमी क़ब्रिस्तान आहे। अंदरि नथा वञी सघूं, पाणी तमामु घणो आहे, न त आउं तव्हांखे अंदरि वञी ॾेखारियां हा त अंदरि छा पियो थिए ऐं हितां जा जेके मक़ामी माण्हू आहिनि छा कजे। आख़िर करोड़े रुपया बजट आहे ज़िले जामशोरे जी ऐं हितां जे जेको आहे सो तालके जी कोटलीअ जी हितां जो पेरिस असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि चवनि था त असां साइड एरिया खे पेरिस बणाए वेठा आहियूं, पेरिस कयूं वेठा आहियूं। पेरिस जा हेठि ॾेखारे ॾिसो पिया सात पेरिस आहे असांजी साइड एरिया कोटली बबर स्टाफ। हिकु त हिन तां जेको आहे सो काफ़ी टाइम खां कब्ज़ो न अचियो आहे, उनखां अलावा जेके कब्ज़ा खोर कब्ज़े वारा तमामु माशाल्लाह सुठा बंगला अॼु वेठा आहिनि, सुठियुनि माड़ियुनि में वेठा आहिनि ऐं जेको आहे सो पंहिंजी एसियूं हलाए तमामु सुठो ज़िंदगी आहे। लेकिन जेको आहे सो असांजो मक़ामी साइड एरिया कोटली बबर स्टाफ ख़ुदा जी बस्ती वारो मक़ामी क़ब्रिस्तान ऐं क़दीमी क़ब्रिस्तान आहे। तव्हां ॾिसो था त जेको आहे सो हे पाणी मींहं जो पाणी आहे उहो ॾिसो गोॾे जहिड़ो पाणी आहे, अंदरि त अञा अलाए छा हालत हूंदी, अंदरि अलाए छा हालत हूंदी। इबरत हासिलु करणु घुरिजे जेको आहे सो हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे त यार ज़िंदगी 2-4 ॾींहं जी आहे, इंसान छा ज़िंदगी आहे, 4 ॾींहं जी ज़िंदगी आहे, उन में बि जेको आहे सो असां अहिड़ा अमल था कयूं जेके असांखे शर्मसार था थियूं। अॻिते असां छा मुंहुं ॾींदासीं, कहिड़ा असां अलाह साईं खे जेको आहे सो हिसाबु किताबु ॾींदासीं त असां पंहिंजनि इलाइक़नि में चूंडिजी ऐं असां पंहिंजे आवाम खे जेको आहे सो हे सहूलियतूं ॾिनियूं आहिनि, हेॾा ॾिसी सघो था तव्हां कैमरा जे सां त हे सहूलियतूं आहिनि असांजे हिन साइड एरिया कोटली खे जेको करोड़े रुपए जी बजट आहे। हीअ अॻिते हली जेको आहे सो आवाम खे मूं जेको आहे सो आवाम सां जेके कयल वाइदा आहिनि उन्हनि पाड़िया आहिनि। अलाह साईं उन्हनि खे अॻिते बि इलेक्शन में खटाईंदो, लेकिन मां त चवां थो त हिते त खटे ऐं पंहिंजी सीटुनि खे वरी रंगीन कंदा ऐं पंहिंजी सीटुनि ते आराम ज़्यादा थींदा। लेकिन अॻिते छा आहे, अॻिते हली कहिड़ो मुंहुं ॾेखारींदा।
नेठि हली हली हुननि खे बि हिकु ॾींहुं मरणो आहे ऐं हुननि खे बि क़बर जी ज़रूरत पवंदी, लेकिन अलाह से हुननि खे वॾी हयाती ॾिए। यार तव्हां जीअरे त अहिड़ा कम कयो जो तव्हां अॻिते मुंहुं खणण करे। तव्हां ॾिसो क़बर बिल्कुलु बि पाणीअ में अंदरि जेको आहे सो बुॾल नज़र अचे पई। ऐं हीअ मक़ामी क़ब्रिस्तान क़दीमी क़ब्रिस्तान आहे जेको आहे सो तव्हां ॾिसो पिया। अंदरि कोन था वञी सघूं, तमामु इंतिहाई पाणी घणो आहे अंदरि। क़ब्रिस्तान जेको आहे सो इंतिहाई वॾो क़ब्रिस्तान आहे। हिन हद खां परी हद ते वञण ताईं मूंखे जेको आहे सो 5 खां 7 मिंट लॻी वेंदा। एॾो वॾो क़ब्रिस्तान आहे। आख़िर छा चइजे, छा कजे। हेॾे ॾिसो, हे हितां जो मक़ामी क़ब्रिस्तान जेको बिल्कुलु बि लॻातार बरसाति जे पवण सां जेको आहे सो बुॾल नज़र अचे पियो। ऐं छा कजे, कुदरती हिकु आफ़त खणी चइजे, लेकिन आफ़त असांजी जेका आहे तव्हांजी म्यूनिसिपल जेका आहे सा बिल्कुलु बि नाकारा बणिजी चुकी आहे। छो अगरि जे हो नेकर जे ड्रेनेज जो सिस्टम करे छॾींदा त शायदि हे टाइम असां न ॾिसी सघूं। जॾहिं बरसाति पवे हा त पाणी ऑटोमेटिकली जेको आहे सो पंहिंजे रस्तनि सां निकिरी वञे हा। पर हिननि को बि रस्तो न ॾिनो आहे। जेको रस्तो हुजे त पाणी निकिरे, पाणी न निकिरंदो, रस्तो न हूंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मक़ामी माण्हू जेके पंहिंजे बचनि खे घरनि में महफ़ूज़ करण जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पाणी रोडनि ते छॾींदा, घटियुनि में छॾींदा, त पोइ उनजो नतीजो इहो आहे त घटियुनि जो पाणी, रोडनि जो पाणी मक़ामी क़ब्रिस्तान में अचे पवे थो। तव्हां ॾिसी सघो था त हे ॾिसो बिल्कुलु बि जेको आहे सो क़बरूं बुॾल नज़र अची रहियूं आहिनि ऐं पाणी क़बरुनि में जेको आहे सो दाख़िल थी वियो आहे। छा कजे। अस्तग़फ़ार 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 अस्तग़फ़ार। अफ़सोस सां चवणो थो पवे त चूंडियल नुमाइंदा असांजा तमामु जेको आहे सो हुकूमत जी नाकारा बणिजी चुका आहिनि। जेके मक़ामी इलाइक़े जे लाइ जेके जिथां चूंडिजी आया आहिनि उन जे लाइ बि कुझु नथा करे सघनि। बिल्कुलु मञूं था त हे कुदरत जी जेको आहे सो कुदरत जे तरफ़ां थियल आहे, लेकिन कुदरत जे तरफ़ां थियल आहे। पाणीअ खे रस्तो नथो मिले त पाणी काॾे वेंदो। हर माण्हू, मक़ामी माण्हू जेके पंहिंजे घरनि में वेठा आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे बचनि खे महफ़ूज़ रखण जे लाइ पाणी घिटियुनि में कढंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जेका क़ब्रिस्तान खे 4 दीवारी आयल आहे उहा टोड़ींदा, पाणी क़ब्रिस्तान में बि छॾींदा। ज़ाहिरी उहो पंहिंजे बचनि खे घरनि में त कोन मारींदा। लेकिन अगरि हिन पाणीअ खे रस्तो हुजे ऐं हिन पाणीअ खे रस्तो मिलियल हुजे हा त शायदि हे ॾींहुं ऐं हे टाइम न अचे हा। हे बिल्कुलु बि क़ब्रिस्तान बुॾल आहे ऐं जेको आहे सो क़बरूं बिल्कुलु बि पाणीअ जे हेठि आयल आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पवे, अस्तग़फ़िरुल्लाह। अलाह साईं असां सभिनी खे पंहिंजी हिफ़्ज़ो अमान में रखे ऐं चूंडियल नुमाइंदनि खे बि जेको आहे सो सोच ॾिए ऐं हिन इलाइक़े खे जंहिंखे पेरिस बणायूं वेठा आहिनि उनखे अञा बि पेरिस बणाइण में अलाह साईं हुननि खे हिमत ॾिए, सोच ॾिए, सघ ॾिए ऐं जेको आहे सो ताक़त ॾिए दीनी ऐं ज़हनी, त उहो जीअं पंहिंजे हिन इलाइक़े लाइ कमु करे सघनि। बसि अस्तग़फ़ार। हे ॾिसो इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ॾाढो ॾुख सां चवणो थो पए, इंतिहाई ॾुख जी ॻाल्हि आहे।